वेलकम बैक राजमगर टेलीविज़न ते जॉइन किया मारूफ कानूनदान ज़ेने सुमरो साहब मेरे साथ गॾु आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू मीर साहब। जीअं त चीफ जस्टिस साहब खे ब्रीफिंग भी ॾिनी वई आहे सिक्योरिटी इदारनि जे सरबराह ऐं उनखे इहो चयो वियो आहे त मुल्क जे अंदरि हालात अहिड़ा न आहिनि जो इलेक्शन जी तरफ़ वञिजे ऐं उन सां गॾु इलेक्शन कमीशन बि इहा ई ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं हिकु वक़्तु इलेक्शन जनरल इलेक्शन नथा थियनि त मुल्क में अनारकी फैलंदी। छा चवंदो मीर साहब? ॾिसो, कॾहिं कॾहिं कानून में कंहिं शइ जी गुंजाइश हूंदी आहे लेकिन प्रैक्टिकली इन्फोर्सेबल न हूंदी आहे। कानून आइन हिकिड़ो जीअंदड़ डॉक्यूमेंट आहे जेके अंग्रेज़ी में लिविंग डॉक्यूमेंट चइबो आहे। उन में वक़्फ़नि विद टाइम चेंजिस ईंदियूं आहिनि, माण्हू फील कंदो आहे कि प्रैक्टिकली कुझु शयूं पॉसिबल आहिनि न आहिनि ऐं उहो इवॉल्व कंदो आहे वक़्त सां। आइन ऐं कानून में अगरि ॾिसूं त उते बिल्कुलु 100% गुंजाइश आहे इन शइ जी कि का हिकिड़ी असेंबली अगरि जल्दी डिज़ोल्व थी वञे त उन जी इलेक्शन जल्दी थी सघे थी ऐं पोइ 5 साल उहो ई टन्योर रहंदो। हा, जल्दी उन जी 5 सालनि खां पहिरियों नथी थी सघे अगरि उहा असेंबली ॿीहर डिज़ोल्व न थिए कंहिं वक़्त ते। त आइन में इवन इलेक्शन एक्ट 2017 में पूरी गुंजाइश आहे ऐं हुन कानून एनविजाज क्लियर तरीक़े सां कयो आहे कि इहो इक्वली पॉसिबल आहे कि का असेंबली जल्दी डिज़ोल्व थिए पोइ हुन जी उन मुताबिक़ इलेक्शन्स थियनि। हाणे पाकिस्तान में रीसेंट पास्ट में पहिरों दफ़ो असांखे इहा सिचुएशन नज़र अचे थी। असां त इहो ई ॾिठो आहे कि सभु इलेक्शन्स गॾु थींदियूं आहिनि, नेशनल भी प्रोविंशियल भी, ऐं सभु मिली करे दे आर कॉल्ड अ जनरल इलेक्शन। हाणे अगरि उहे इलेक्शन ॿई अलॻि अलॻि थियनि था त इहो कानून आइन जे ख़िलाफ़ न आहे, लेकिन जेका इलेक्शन कमीशन जी प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आर्टिकल 218 जे मुताबिक़ उहा आहे फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन। सुप्रीम कोर्ट खे इलेक्शन कमीशन खे एतिरो सवाबदी दे डिस्क्रेशन ॾियणु घुरिजे, एटलीस्ट उन्हनि खे ॿुधो त सही हो छो था चवनि कि इहे 2 इलेक्शन अगरि अलॻि डेट्स ते थींदा त उनजो छा इम्पैक्ट ईंदो। फॉर एग्जाम्पल पंजाब में जेको हाणे खदशो आहे सभिनि पार्टीज़ खे, हाणे त ओपनली PDM इहो चई रही आहे त अगरि पंजाब में इलेक्शन PTI हींअर पंजाब जी असेंबली जा इलेक्शन थी विया त ऑब्वियसली दे फील कि छो त PTI जी मेजॉरिटी आहे ऐं PTI जी हिकिड़ी पॉपुलैरिटी आहे त उहा मेजॉरिटी खणी उते गवर्नमेंट ठाहे वेंदा। हाणे जॾहिं नेशनल असेंबली जा इलेक्शन थींदा त जेका मशीनरी ब्यूरोक्रेसी हर शइ रिसोर्सिस जेके PTI जे हथ में हूंदा उहो PTI इस्तेमालु कंदो ॿियूं नेशनल असेंबली जी इलेक्शन रिग करण लाइ। ऐं इहो पाकिस्तान में हमेशह थींदो रहियो आहे। त हिकिड़ो इहो ख़दशो जेको आहे सुप्रीम कोर्ट खे हिनखे एड्रेस करणो हूंदो, लेकिन सुप्रीम कोर्ट बि हिन वक़्तु पंहिंजे पाण खे हिकिड़े बंदि दरवाज़े में बीहारे छॾियो आहे। हुननि इंटरप्रेट करे छॾियो आर्टिकल 63A के हुननि इंटरप्रेट सिर्फ़ु जेको 90 ॾींहंनि जी रिक्वायरमेंट आहे उनखे इंटरप्रेट करण जे बजाए उन्हनि शेड्यूल बि जारी करे छॾियो आहे। त हाणे काथे पॉसिबिलिटी नथो नज़र अचे कि सुप्रीम कोर्ट उन्हनि पंहिंजे सॼनि ऑर्डर्स सां जेको उन्हनि डिसाइड कयो ऐं शेड्यूल बि इशू करे छॾियो उन खां वापसि हटंदी। त हिन वक़्तु डेडलॉक जी सिचुएशन आहे। आइन ॿिन्हिनि तरफ़नि खे सपोर्ट करे थो, लेकिन मां इहो सम्झा थो जीअं आर्टिकल 63A जे फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट चयो कि वोट आइन जे मुताबिक़ त काउंट थियणो आहे डिफेक्टेड मेंबर जो, लेकिन आइन जी रूह चए थी कि वोट काउंट न थिए छो त पार्टी बेस्ड इलेक्शन थींदा आहिनि ऐं पार्टी जो मेंबर पार्टी हेड जी डायरेक्शन उनखे फॉलो करणु खपे त वोट काउंट न थींदो। रूह जी इंटरप्रिटेशन हुननि कई। हाणे हिते बि मां इहो सम्झां थो आइन जी रूह इहो सम्झे जे मुताबिक़ फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन नेशनल असेंबली जा नथा थी सघनि अगरि पहिरियों पंजाब जा इलेक्शन थी वञे। सही ज़ैन साहब, इहो त तव्हां सही चओ त जेकॾहिं पंजाब जा पहिरियों इलेक्शन था थी वञनि उन खां पोइ जेको आहे
फ्री एंड फेयर इलेक्शन नथा थी। हाणे त डेडलॉक आहे मुल्क में, जीअं त PDM ॻाल्हाइणु चाहे थी, मुज़ाकरात चाहे थी, सभु कुझु चाहे थी, इमरान ख़ान हिकिड़ी कमेटी बि ठाही आहे, पाण संजीदा नज़र नथो अचे। पर हिन बहरान मां, जेको आइनी बहरान आहे, सियासी बहरान आहे, इन मां आख़िर निकिरणो त आहे न, छा चवंदो? मीर साहब, हिन वक़्तु जॾहिं ॿई धुरूं इहो सम्झंदियूं कि असां हक़ ते आहियूं ऐं असां खटे सघूं था ऐं असां इनविंसिबल आहियूं, असांखे डिफीट नथी थी सघे, त पोइ इहो ब्रेकडाउन जी सूरत में ई नंबर 1 सोल्यूशन निकिरी सघे थो कि हर शइ क्लैप्स करी वञे। उहो हुनखे सोल्यूशन त न चइबो, उहो चइबो कि हिकिड़ो फाइनल आउटकम हूंदो हुओ, या त इहा सूरत हाल थींदी कि का थर्ड इंटरवेंशन थिए। हाणे थर्ड इंटरवेंशन जो मतिलबु इहो न आहे कि मार्शल लॉ लॻे। थर्ड इंटरवेंशन तव्हां हाणे सॉफ्ट इंटरवेंशन ॾिठी जेका चीफ जस्टिस ऐं DGI साहिब जी मुलाक़ात थी, उहा उन सूरत में ई थी सघे थी जॾहिं चीफ जस्टिस ऑर्डर्स पास कंदो। इहा ॻाल्हि मां पहिरियों बि कही कि जॾहिं चीफ जस्टिस ऑर्डर पास कंदो ऐं सुप्रीम कोर्ट जा इहे 8 जजिस कोई ऑर्डर्स पास कंदा ऐं हुकूमत उहे न इम्प्लीमेंट कंदी, ऐं हिते इहो ॾाढो वॾो हिकिड़ो सवालिया निशान आहे कि हुकूमत इम्प्लीमेंट सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर न करे, ऐं इन जो मतिलबु त इहो आहे कि सुप्रीम कोर्ट क्लैप्स करे वई आहे। त मां इहो पॉइंट आउट कयूं कि इहा जॾहिं सूरत हाल ईंदी त उन वक़्तु इंटरवेंशन थींदी, ऐं उहा सॉफ्ट इंटरवेंशन तव्हां हाणे ॾिसी रहिया आहियो। जेसि ताईं कोई विच में सालसी जो किरदारु अदा न कंदो ऐं ॿिन्हिनि साइड जा हिकु हिकु क़दम पोइते न हटंदा, तेसि ताईं इहो डेडलॉक ख़तमु न थींदो। सर, हाणे तव्हांखे पाण ख़बर आहे, करारदादूं बि आयूं, बिल बि पास जेको थियो उनखे बि मुस्तरद कयो वियो, काबीना बि मना करे छॾियो। छा तोहीन अदालत जी तरफ़ वञे थो वज़ीर आज़म, काबीना या मेंबर्स, छा थियणु थो वञे अॻिते? ॾिसो मीर साहब, जेका इफ्तिखार चौधरी साहब हो, भले उहो कॉन्ट्रोवर्शियल हुयो ऐं नोटोरियस हुयो डिफरेंट वेज में, लेकिन हुनजी स्ट्रेटेजिक ब्रिलियंस हुई आहे त इफ्तिखार चौधरी साहब सां कोई बि पंहिंजो जज डिसेंट न कंदो, हर जज उनखे रिलीजियसली फॉलो कंदो उन ई ॻाल्हि खे, ऐं हिकिड़ी कंबाइंड सुप्रीम कोर्ट साम्हूं ईंदी हुई। लेकिन अगरि तव्हां हाणे जो मवाज़नो कयो हिन वक़्त जी सिचुएशन जो, त तव्हां इहो ॾिसंदव कि 8 जजिस चीफ जस्टिस जे ग्रुप सां आहिनि ऐं उन्हनि सां 7 जजिस रिमेनिंग डिसेंट करनि था। हिकिड़े जज जी मेजॉरिटी खां चीफ जस्टिस वेठो आहे, त हिकिड़ी वीक सुप्रीम कोर्ट आहे। त इहा वीक सुप्रीम कोर्ट पंहिंजा ऑर्डर्स कंहिं बि सूरत में डबल फ्रंट हिकिड़ो वॉर जो खोले इम्प्लीमेंट नथी कराए सघे। त इहा सूरत हाल जेको आहे, अभी तव्हां ॾिठो कि 60 तव्हां पनामा खां शुरू कयो कि कीअं कढियो वियो हिकिड़ी रनिंग प्राइम मिनिस्टर खे, देन उन खां पोइ तव्हां आर्टिकल 63A जी इंटरप्रिटेशन ॾिसो, उन खां पोइ जेके बि डिसीजन्स आया, इवन हे वारो सुओ मोटो जेको हुयो इलेक्शंस वारो, जेको डोगर साहब जी हेयरिंग हले पई पंजाब जे CCPO जी, उन जे दौरान एजाज़ुल हसन साहब, जंहिंजो वास्तो बि न हो हेयरिंग जो, एजाज़ुल हसन साहब रिकमेंड कयो चीफ जस्टिस खे ऐं सुओ मोटो खणी छॾियऊं। ईअं तव्हांखे PTI जे जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि जो चवणु इहो आहे कि PDM जी गवर्नमेंट बि सुओ मोटो जे बेसिस ते ठही आहे, जॾहिं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस हुई। उन सुओ मोटो जो कोई कंपैरिजन हिन सूरत हाल में आहे कोन, छो त उन सुओ मोटो जे वक़्त ते 12 जजिस रिकमेंड कयो सुओ मोटो, उहो ऑर्डर में लिखियलु आहे कि चीफ जस्टिस जे घर ते मीटिंग थी ऐं 12 जजिस रिकमेंड कयो सुओ मोटो, उहो सुप्रीम कोर्ट बि डिस्प्यूट न थी। उनजे अलावा जेके सुओ मोटोस थिया, 184(3) जी हेयरिंग थी, अञा ताईं रूल्स न थिया आहिनि। हिकिड़े चीफ जस्टिस वटि एतिरो डिस्क्रेशन आहे कि हो पंहिंजी मर्ज़ी जी बेंच ठाहे थो ऐं धड़ल्ले सां ठाहे थो, जॾहिं ॿिया जजिस डिसेंट पंहिंजो 12 हर ऑर्डर खां पोइ डिसेंट शो करनि था ऐं चवनि था ही कॉन्डक्ट सही न आहे। इवन जस्टिस मंसूर अली शाह इहो ताईं चई छॾियो कि इंपीरियल कोर्ट्स जो कॉन्डक्ट आहे, जेके बादशाहतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो कॉन्डक्ट चीफ जस्टिस शो करे रहियो आहे। त इन सॼी सूरत हाल में चीफ जस्टिस साहब पाण इहो सम्झे कि हो हिकिड़ी वीक सुप्रीम कोर्ट थी डबल फ्रंट वॉर जो नथो खोले सघे, ऐं एंड में नुक़सान इंस्टीट्यूशन खे थींदो, एंड में नुक़सान जुडिशरी खे थींदो।
इन जो फ़ाइदो न सियासतदाननि खे थींदो न जुडिशरी खे थींदो। इन जो फ़ाइदो मां पंहिंजी नज़र में टी कुवतनि खे थींदो ॾिसां थो कि टी कुवतनि खे फ़ाइदो थिए थो जेके नथा चाहिनि कि असांजा इंस्टीट्यूशन्स कॾहिं बि स्ट्रॉन्ग थियनि। ऐं जेका हाणे बि मुलाक़ात थी आहे DGISI जी DGMI जी, उहा बि इलाही कॉन्ट्रोवर्शियल मुलाक़ात आहे। मां सम्झां थो पाकिस्तान जी सियासी जमातूं जेकी PDM आहे उहा इन्ही त चकरनि खां सफ़र करे रही आहे। जॾहिं इमरान ख़ान जी गवर्नमेंट में इस्टेब्लिशमेंट सां मिली करे ख़ान साहब इहे कमु कंदो त असां क्रिटिसाइज़ कंदासीं। हाणे अगरि PDM इन शइ खे सपोर्ट करे थी त मूंखे त हैरत थी थिए इन ॻाल्हि ते कि तव्हां वापसि उहा हरकतूं जेके 70 साल खां असां कंदा आया आहियूं उहे तव्हां वरी रिपीट कयो था, हिकिड़ी नॉन एंटिटी खे विच में इंक्लूड करे सालसी लाइ मीडिएशन लाइ। ऐं उहे माण्हू जंहिंजो आइनी तौर ते कोई रोल न आहे, इन चीफ जस्टिस खे आइनी तौर ते कोई इख्तियार न आहे कि इन्हनि इस्टेब्लिशमेंट जे माण्हुनि सां मिलनि, इंटेलिजेंस वारनि सां मिलनि। उहे वापसि असां पंहिंजूं ग़लतियूं दोहरायूं था ऐं रेत जे मथां हिकिड़ो महल ठाहियूं था। असां वापसि इन ई स्क्वायर वन ते हूंदासीं। इहे मुदाख़लतूं वरी असांखे थींदियूं। असांजी सियासी जमातुनि इन मुलाक़ात खां पोइ सम्झां थो सबक़ न वरितो आहे ऐं असां हिकिड़े विशियस सर्कल में पिया घुमूं था। वॾी महिरबानी साईं, तव्हां टाइम ॾिनो कानूनदाननि, सीनियर कानूनदाननि जन सुमरो साहब, हुननि जो पॉइंट ब्रेक जो टाइम जो ब्रेक